गाबा ही गाबा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अखर गाफ अलफ बे अलफ। आवाज गा बा। लफ्ज गाबा मददगार। लफ्ज जी मदद सां जुमिलो ही गाबा आहिनि। मददगार लफ्ज़ आहिनि ही आहिनि। गाबा अदद जमो आहिनि। गाबो अदद वाहिद आहे। गाबा ग्रामर में इस्म आहे। अॼु जो लफ़्ज़ आहे गाबार। हाणे ठाहींदासीं गा आवाज़ जा लफ़्ज़। हीअ आवाज़ आहे गा। पोयां मिलाईंदासीं सां आवाज़ ला। ॿई पाण में मिलाइबा लफ़्ज़ ठहंदो गाला। हीअ आवाज़ आहे गा। पोयों मिलाइबो सां आवाज़ ॿियो रा। लफ़्ज़ ठहंदो गारा। पहिरियों आवाज़ आहे गा। पोयां आवाज़ मिलाइबोसि ॾा। लफ़्ज़ ठहंदो गाॾा। पहिरियों आवाज़ आहे गा। पोयां मिलाइबोसि बी। लफ़्ज़ ठहंदो गा बी। इहे हुआ उहे लफ़्ज़ जंहिंजी शुरूआत वारो आवाज़ गा आहे। पोयां ॿिया आवाज़ मिलाए लफ़्ज़ तयारु करणु। हाणे ठाहींदासीं खुटल आवाज़ मां ॿ लफ़्ज़ ठाहिणु। अखर आहे हे। अखर आहे मीम। अखर आहे ऐन। अखर आहे बे। हाणे हिननि खे आवाज़नि में मटाइबो। ह अ म ब। हाणे असांखे आवाज़ ॻोल्हणो आहे जो हीअं बि लफ़्ज़ हिते पूरो थिए, हीअं बि लफ़्ज़ हिते पूरो थिए। उहो ॻोल्हणो आहे। उहो आहे जेम। मथां ईंदसि ज़बर ह ज म अ ज ब। हाणे हिननि खे लफ़्ज़ जी सूरत में आणींदासीं। लफ़्ज़ जी सूरत में आणण जे लाइ हे जी शिकिल मटिजी वई, हीअं थी वई। जीम जी शिकिल मटिजी वई, हीअं थी वई। मीम जीअं आहे तीअं ई हूंदो। लफ़्ज़ ठहियो हजम। वरी असां ठाहींदासीं हीअं। ऐन जी शिकिल मटिजी वई। जीम जी शिकिल मटिजी वई। बे जी शिकिल साॻी हूंदी। आख़िरी अखर आहे ब। लफ़्ज़ ठहियो अजब। गॾाए लिखबो अजब। अखर आहे काफ़। अखर आहे रे। अखर आहे लाम। अखर आहे रे। अखर आहे बे ऐं आवाज़ थींदो ब ऐं आवाज़ ब। हाणे हीअं कबो क ब रे। लफ़्ज़ ठहियो कबर। ले ब र। लफ़्ज़ ठहियो लेबर। हाणे अचो त हिननि खे गॾाए लिखबो। काफ़ जी शिकिल न मटिबी आहे। जहिड़ी हूंदी आहे शुरूअ में, तहिड़ी विच में, जहिड़ी आख़िर में। क। ॿिए जी शिकिल मटिजी वेंदी। पोयों हिसो न लिखोसि। क ब रे जी आहे तीअं ई हूंदी। उन जी बि शिकिल न मटिबी आहे। लफ़्ज़ ठहियो कबर। क ब रे। हाणे वरी हीअं लफ़्ज़ लिखंदासीं। लाम जी शिकिल मटिजी वेंदी। गोलाई ख़तमु थींदी, सिधी थी वेंदी। हीअं लिखबो ले। वरी विच में जेको आवाज़ आहे ब ले ब रो। ले ब रो। हीअं आवाज़ लफ़्ज़ ठहंदो लेबर। ले ब
लफ़्ज़ ठही वियो बस। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा, यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। गाबा ही गाबा आहिनि।